नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त सेनेटर पी कुरतनैन मरी ईद मिलण हाजी अनवर वसाण ऐं हाजी अकरम वसाण वटि ॻोठ मोहम्मद हयात वसाण पहुती। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंडियारी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अकील अहमद वसाण। सेनेटर कुरतुलैन मरी ॻोठ मोहम्मद हयात वसाण पहुची हाजी मोहम्मद अनवर वसाण ऐं हाजी मोहम्मद अकरम वसाण खे ईद मुबारक ॾिनी। उन मौक़े ते जूनियर मोहम्मद हयात वसाण सनी वसाण मोहतरम सजाद अली वसाण वॾेरो मशूक अली वसाण पिणु मौजूदु हुया। सेनेटर कुरतुलैन मरी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन घराणे सां मुंहिंजा पुराणा तालुकात आहिनि ऐं उन करे मां ईद मिलण आई आहियां। सियासत पंहिंजी जॻह ते पर हिन घराणे सां मुंहिंजो पंहिंजाइप वारो रिश्तो आहे ऐं को बि कमकार हुजे थो आऊं उनखे पिराइटी ते वठंदी आहियां। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा शरीम मंठार थईम मुकेश कुमार आसनानी सां गॾु अकील अहमद वसाण अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।